आपको क्यों बात नहीं करने दी जा रही थी जैसे कि आज आप कर रहे हैं हमारे समाज में? सर पहिरीं ॻाल्हि इहा जेको असां मीडिया वारनि खे मुंहिंजे भाउ वॾे सां तव्हां मिलिया हुआ, ठीकु आहे। जेको बि असां महिमान घर आया हो न, हुननि सां तक़रीबन अधु खां घणनि महिमान सां आउं मिलियुसि, छो त मुंहिंजी तबियत हुई डाउन। ऐं रुॻो आराम हिननि जे आज़ादु मुंहिंजे थियण खां पोइ बि मूंखे तक़रीबन 4-5 ॾींहं मुंहिंजो दिमाग़ मुंहिंजो सेट कोन हो। बिल्कुलु ॾिरकूं वग़ैरह मूंखे लॻंदी हुई, सुबुह शाम मूंखे कमज़ोरी एॾी हूंदी, 2 ॼणा मूंखे हथ मां झले मथे उथारींदा हुआ। त भाउ मुंहिंजी वॾे जी तबियत ख़राबु हूंदी, हीउ पाण अपसेट हुंदो मुंहिंजो भाउ। त मूं हिननि चयो जे निमाइंदा मूंखे चयो चई निमाइंदा आहिनि, मुंहिंजा निमाइंदा आहिनि, पंहिंजे घर जा आहिनि, पंहिंजे शहर जा आहिनि, हिकु ॿिए खां परे खां मुंहिंजी तबियत सेट थींदी ऐं पाण हिनखे पंहिंजे घर घुराए वठंदुसि या प्रेस वेंदुसि, जेको मौक़फ़ हूंदो ऐं ॿुधाए वठंदुसि। आप जेको सोशल मीडिया ते माण्हू अव्हां जे लाइ ॻाल्हियूं था कनि, अव्हां जे लाइ पोस्टूं पहिरीं बि आहियूं, अव्हां जॾहिं अफ़वाह थिया की अव्हां जी ख़बर में आहियूं के तनक़ीद कयो आहे माण्हू इन वक़्तु टॉप ट्रेंड ते अव्हां जो इशू आहे सोशल मीडिया ते अञा जी जी उन माण्हुनि खे अव्हां छा मैसेज ॾींदा, छा चवणु चाहींदा? ॾिस, माण्हुनि खे मोह आउं कुझु कोन थिए, माण्हू जेको बि चवनि, जेको वक़्तु मूं सां गुज़रियो आहे, मूंखे अगरि आउं पंहिंजे बचनि खां जुदा थियो आहियां, जेको माण्हू आउं जिते बि ईंदो आहियां सुबुह खां वठी राति ताईं, राति जो मूंखे घर अचणो, छो त मूंखे बचनि खां सवाइ मूंखे आराम कोन थिए। ऐं हिकिड़ो ॾींहुं बचनि खां जुदा कोन थियो आहिनि। बाक़ी माण्हू चवण था छा आहे, माण्हू त ईअं बि चयो भई हीउ ड्रामो करे थो, ड्रामो कयो हूंदो त आउं ज़मीन में वञी कोन पुॼी वियुसि, लिखण लाइ ॿियूं जायूं जाम। पहिरीं ॻाल्हि आहे माण्हुनि चयो यार हीअ कर्ज़ी आहे, हीअ बि ॻाल्हियूं आयूं, आउं ॿुधायां, ठीकु आहे। त अलाए शुक्र आहे कर्ज़ु हो त असांजे 4-5 साल अॻु में हो, जंहिंमें असां पंहिंजी फ्लोर में विकिरी, पंहिंजी मूं जाइ विकी, मार्केट जो कर्ज़ु मूं सभु लाथो। अॼु बि शहर में वेठा आहियूं, केरु माण्हू चए असीं हिन रुपयो बि घुरूं था त ज़ाहिर करे, बाक़ी उहो अफ़वाह आहिनि। माण्हुनि खे मुंहं ते हथु ॾेई कोन सघां, माण्हू जेतिरा माण्हू होतिरियूं ॻाल्हियूं, बाक़ी आउं कुझु कोन चई सघां। कॾहिं असां वाक़ियो कॾहिं पेश कयूं, तक़रीबन असांजी बनी ख़ानदानी बनी आहे, मुंहिंजो पीउ बि संभालंदो, मुंहिंजो भाउ बि संभालंदो, आउं बि संभालंदो आहियां, ठीकु आहे। असीं सभु भाउ गॾु आहियूं, अलॻि आहियूं कोन, कारोबार बि सॼो मुंहिंजे हथ में आहे, ॾेती लेती मुंहिंजे हथ में। माण्हुनि चयो पैसनि जो ड्रामो थो करे या हीअं थो करे, छो त मुंहिंजा भाउ हिकिड़ो मूंखां वॾो आहे, हिकिड़ो मूंखां नंढो आहे, विच वारो आउं आहियां। छो हिननि खे बि ज़रूरत हूंदी त आउं ॾींदुसि पैसा, ऐं आउं हिन छा जो ड्रामो कंदुसि मुंहिंजे भाइनि सां। असांजे घर जी ॻाल्हि हिकिड़ी, असांजी मानी हिकिड़ी, में हर शइ असांजी हिकिड़ी आहे। जी हा, तक़रीबन असीं पहिरियों गॾु ई वेंदा हुआसीं, हींअर तक़रीबन 6-8 महीना थिया आहिनि, हींअर आउं संभालंदो आहियां। भाउ मुंहिंजो ईंदो आहे, चोथे ॾींहुं 5 ॾींहुं 8 ॾींहुं चकर लॻाईंदो आहे, चोथे ॾींहुं 5 ॾींहुं 8 ॾींहुं मुंहिंजो भाउ मुंहिंजो चकर लॻाईंदो, ईअं कोन की आउं हाल न लाइ, मुंहिंजो भाउ आहे, ऐं भाउ जी मुंहिंजी इज़त कंदो आहे, मूं ते तूं नज़र छो आउं 100% मुतमिन आहियां पुलिस जी कारकर्दगी में। न पुलिस जो न को पुलिस जो को बि मूं ते को बि कोन आहे। हुन खां सवाइ आउं हिकु भेरो थोराईंदो आहियां, जीअं IG साहिब जो, DIG साहिब जो, SSP साहिब जो, SP साहिब जो, या चूंडियल असांजे तक जे नुमाइंदनि साहिब जो, जीअं अवां अख़बारी नुमाइंदा, जंहिं मुंहिंजा हर SHO साहिब जो, जंहिं मुंहिंजो विख ते मुंहिंजा दुआन में मूंखे अवां आज़ादु करायो, हर ॻाल्हि में वञा, मुंहिंजो एक्शन एॾो वॾो तव्हां खयो, मीडिया वारनि बि खयो, सभिनी जो आउं थोराईंदो आहियां। इहा मां थोरा ऐं ज़िंदगी भर बि कोन ॻाल्हाए सघां।